अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ ज़ाहिद अली तहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद है तव्हां दोस्त सभु ठीक हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाइण वारो आहियां त असी मत खसी ड्रामो कॾहिं हलंदो। दोस्तों हिन ड्रामे जा 3 खां 4 ट्रेलर भी हली चुका आहिनि KTN चैनल ते, पर सिंधी ड्रामा जेके ॾिसंदा आहिनि उहे दोस्त इंतज़ार में आहिनि त ही ड्रामो कॾहिं हलंदो। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त ही ड्रामो कॾहिं हलंदो। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक नाहे कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं हा, वीडियो पसंदि अचे त कमेंट ज़रूरु कजो। जी दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असी मत खसी ड्रामो तमामु बहितरीनु ड्रामो आहे। हिन ड्रामे जा 3 खां 4 ट्रेलर हली चुका आहिनि KTN चैनल ते। दोस्तों तव्हां KTN चैनल ते ड्रामो ॾिठो हूंदो लॾो पाॾे ते, उन ड्रामे जीअं ही ड्रामो भी मज़ाया ड्रामो आहे। दोस्तों हाणे ही ड्रामो जेको आहे त 2023 में इंशाअल्लाह ताला KTN चैनल ते हलायो वेंदो। दोस्तों उम्मीद कयां थो तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंदि आई आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा ऐं कमेंट कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हां दोस्तनि खे ख़ुशि रखे ऐं सलामत रखे।